बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु यूनिट 1.2 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे आई विल हेल्प यू। पहिरें हिन सबक़ खे पढ़ंदासीं माना सां गॾु, उन खां पोइ जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि जूं मानाऊं लिखंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ खे पढ़ण जे तरफ़। 1.2 हिकु ॾाही ॿ रीडिंग पढ़णु। आई विल हेल्प यू, आऊं तव्हांजी मदद कंदुसि। मेमना वॉज ए सॉफ्ट वाइट लिटिल लैम्ब। मेमना हिकु नरम अछो नंढो घेटो हो। वन डे शी वांटेड टू ड्रिंक सम वाटर। हिकु ॾींहुं हुन कुझु पाणी पीअण थे चाहियो। सो शी वेंट टू द नियर बॉय पॉन्ड। तंहिं करे हू वेझे तलाउ ते वई। सडनली अचानक जाबिर द बिग बेड वोल्फ केम अलोंग। वॾो ख़राब बघड़ जाबिर उते आयो। जाबिर वाट आर यू डूइंग मेमना। जाबिर मेमना तूं छा करे रही आहीं। मेमना आई एम वेरी थर्स्टी। मेमना आऊं तमामु उञायल आहियां। आई एम ड्रिंकिंग वाटर। आऊं पाणी पी रही आहियां। जाबिर दिस इज़ माई पॉन्ड एंड माई वाटर। जाबिर ही तलाउ ऐं पाणी मुंहिंजो आहे। यू आर ड्रिंकिंग माई वाटर। तव्हां मुंहिंजो पाणी पी रहिया आहियो। मेमना नो, इट्स एवरीबॉडीज़ पॉन्ड एंड एवरीबॉडीज़ वाटर। मेमना न, इहो हर कंहिंजो तलाउ ऐं हर कंहिंजो पाणी आहे। जाबिर नो नो, इट्स ऑल माइन। जाबिर न न, इहो सभु मुंहिंजो आहे। आई विल पनिश यू फॉर ड्रिंकिंग फ्रॉम माई पॉन्ड। आऊं तव्हांखे सज़ा ॾींदुसि मुंहिंजे तलाउ तां पाणी पीअण जे लाइ। आई विल कम बैक टू ईट यू इन द इवनिंग। आऊं शाम जो वापसि ईंदुसि ऐं तोखे खाईंदुसि। पुअर मेमना फील्ड वेरी सैड एंड फ्रंटेड। ग़रीब मेमना तमामु ॾुखायल ऐं ॾिनल पए महसूस थी। शी वॉज सिटिंग ऑन द डोर स्टेप ऑफ हर हाउस एंड क्राइंग सॉफ्टली। हूअ पंहिंजे घर जे दरवाज़े ते वेठी हुई ऐं रड़ियूं पिए कयाईं। द फुल्फी ब्लैक केट मानू पास्ट बाय। नरम पशम वारो कारो ॿिलो मानू भर सां गुज़रियो। मानू वाई आर यू क्राइंग मेमना। मानू मेमना तूं छा लाइ रड़ियूं करे रही आहीं। मेमना द बिग बेड वोल्फ इज़ एंग्री ऑन मी। मेमना वॾो ख़राब बघड़ मूं ते नाराज़ आहे। ही इज़ कमिंग टू ईट मी इन द इवनिंग। हू शाम जो मूंखे खाइण लाइ अची रहियो आहे। मानू डोंट वरी, आई विल हेल्प यू। मानू परेशान न थी, आऊं तुंहिंजी मदद कंदुसि। मानू वेंट इनसाइड एंड सेट कंफर्टेबली ऑन द चेयर। मानू अंदरि वियो ऐं आराम सां कुर्सीअ ते वेही रहियो। मेमना केप्ट ऑन क्राइंग। मेमना रड़ियूं जारी रखियूं। द फेट ब्राउन डॉग मोती पास्ट बाय। नासी थुल्हो कुतो मोती उतां गुज़रियो। मोती वाई आर यू क्राइंग मेमना। मोती मेमना तूं छा लाइ रड़ियूं करे रही आहीं। मेमना द बिग बेड वोल्फ इज़ एंग्री विथ मी। ही विल कम टू ईट मी इन द इवनिंग। मेमना वॾो ख़राब बघड़ मूंसां नाराज़ आहे। हू शाम जो मूंखे खाइण लाइ अची रहियो आहे।
मोती डोंट बी अपसेट आई विल हेल्प यू। मोती परेशान न थी, आऊं तुंहिंजी मदद कंदुसि। He went inside and quietly hid behind a chair. Memna was still crying. Kumail, the big red horse, passed by. ही अंदर वियो ऐं पाण खे हिक कुर्सीअ जे पोयां लिकाए छॾियाईं। मेमना अञा ताईं रड़ियूं करे रही हुई। कुमैद वॾो ॻाढ़ो घोड़ो उतां गुज़रियो। कुमैद, वाई आर यू क्राइंग मेमना? कुमैद, मेमना तूं छा लाइ रड़ियूं करे रही आहीं? मेमना, द बिग बैड वोल्फ इज़ कमिंग टू ईट मी इन द इवनिंग। मेमना, वॾो ख़राबु बगड़ शाम जो मूंखे खाइण जे लाइ अची रहियो आहे। कुमैद, डोंट क्राई, आई विल हेल्प यू। कुमैद, रड़ियूं न कर, आऊं तव्हांजी मदद कंदुसि। ही वेंट एंड कामली स्टूड नियर द पॉन्ड। ही वियो ऐं ख़ामोशीअ सां तलाह वटि बीही रहियो। इन द इवनिंग द वोल्फ केम टू मेमनास हाउस। शाम जो बघड़ मेमना जे घर आयो। जाबिर, हा हा हा, वेयर आर यू मेमना? जाबिर, हा हा हा, मेमना तूं किथे आहीं? आई हैव कम टू ईट यू। आऊं अची चुको आहियां ऐं तोखे खाईंदुसि। जाबिर वेंट पास्ट द चेयर। जाबिर कुर्सीअ जे भरिसां वियो। एंड मानू स्क्रेचिड हिज फेस बैडली। ऐं मानूअ हिन जे चहिरे ते ख़राबु रांबूटा पाता। ही रेन टू द डोर। ही दरवाज़े ॾे भॻो। एंड मोती बिक्ड हिम शार्पली। ऐं मोतीअ हिन खे तेज़ीअ सां चक पातो। ऑन द ईयर, हिन जे कन ते। ही क्विकली रेन आउटसाइड। ही तकिड़ो ॿाहिरि भॻो। बट कुमैद गेव हिम अ ग्रेट बिग किक। पर कुमैद हिन खे तेज़ तरीन लत हंई। एंड द वोल्फ फेल इनटू द पॉन्ड। ऐं बघड़ तलाव में किरी पियो। एंड ड्राउंड, ऐं ॿुॾी वियो। मेमना केम आउट स्माइलिंगली बिहाइंड द बुशिज़। मेमना ॿूटनि जे पोयां खां मुस्कुराईंदी आई। मेमना, थैंक यू मानू, मोती एंड कुमैद। मेमना, तव्हांजी महिरबानी मानू, मोती ऐं कुमैद। थैंक यू ऑल वेरी मच। तव्हां सभिनि जी तमामु घणी महिरबानी। मानू, माई प्लीज़र। मानू, इहा मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। मोती, यू आर वेलकम। मोती, तव्हांखे भली कार। कुमैद, डेट्स ऑल राइट। कुमैद, इहे सभु ठीकु आहे। सो मेमना, मानू, मोती एंड कुमैद all lived happily ever after and drank from the pond whenever they were thirsty. मेमना, मानू, मोती ऐं कुमैद सभु ख़ुशीअ सां उते रहंदा हुआ ऐं जॾहिं बि उञ लॻंदी हुयनि उन तलाह तां पाणी पीअंदा हुआ। जी दोस्तो, हाणे सबक़ जे लफ़्ज़नि जूं मानाऊं सिंधीअ में सम्झंदासीं। लफ़्ज़ आहे सॉफ्ट, माना नरम। लफ़्ज़ लैम्ब, माना घेटो। लफ़्ज़ नियर बाय, माना भर वारे या वेझे। पोइ लफ़्ज़ आहे पॉन्ड, माना तलाव। लफ़्ज़ सडनली, माना ओचितो या अचानक। लफ़्ज़ वोल्फ, माना बघड़। पोइ लफ़्ज़ आहे एवरीबॉडी, माना हर माण्हू या हर हिकु। पोइ लफ़्ज़ आहे पंच, माना सज़ा ॾियणु। लफ़्ज़ आहे इवनिंग, माना शाम। लफ़्ज़ आहे कम बैक, माना वापसि अचणु। पोइ लफ़्ज़ आहे अपसेट, माना परेशान या उदास। लफ़्ज़ फ्रंटेड, माना ॾिनल या ख़ौफ़ज़दा थियल। पोइ लफ़्ज़ आहे फुल्फी, माना
नरम पशम वारो। पोइ लफ़्ज़ु आहे क्राइंग माना आहूं भरण या रड़ियूं करणु। लफ़्ज़ एंग्री माना नाराज़ या कावड़ियल। पोइ लफ़्ज़ु आहे डोंट वरी माना फ़िक्रु न कर या परेशान न थी। लफ़्ज़ु आहे केप्ट ऑन माना जारी रखियो। पोइ लफ़्ज़ु आहे ब्राउन माना नासी। लफ़्ज़ स्क्रेचिड माना रांभूटा पाता। पोइ लफ़्ज़ु आहे फेस माना चहिरो या मुंहुं। पोइ लफ़्ज़ु आहे ईयर माना कन। पोइ लफ़्ज़ु आहे बिट माना चक पातो। पोइ लफ़्ज़ु आहे किक माना लत या टूंटी।